बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आई एम मोहम्मद शरीफ। यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। असां पंहिंजे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं फ्यूचर परफेक्ट टेंस जे मुतलिक़ सिखंदासूं। फ्यूचर परफेक्ट टेंस छा हूंदो आहे ऐं इन्ही जो ग्रामर में कहिड़ो किरदारु आहे, इहो सभु सिखण खां पहिरीं अव्हां सां गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं अव्हां असांजे हिन चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं साथ बेल आइकन वारे बटन ते क्लिक करियो। हाणे स्टार्ट करियूं था पंहिंजी क्लास खे। असां अॼु फ्यूचर परफेक्ट टेंस जे मुतलिक़ पढ़ंदासूं जेको असां हिन तरह ते चई सघूं था त हिन ज़मान में असां अहिड़े वक़्त जी ॻाल्हि कंदा आहियूं जेको ईंदड़ वक़्त में मुकमल थी चुको हुजे। ईज़ीली अव्हांखे ॿुधाए छॾियो त फ्यूचर परफेक्ट टेंस छा हूंदो आहे। हिन में असां अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कंदा आहियूं जेका ॻाल्हि ईंदड़ वक़्त में पूरी थी चुकी हुजे, यानी कि असां हर उहा ॻाल्हि जेका अचण वारे वक़्त में पूरी थी चुकी हुजे, अहिड़ी असां जिते बि ॻाल्हि करियूं त असां चवंदासीं हीउ फ्यूचर परफेक्ट टेंस जो जुमिलो आहे। जंहिंजी जेका सिंधी में सुञाणप आहे उहो हीअ आहे त कंहिं बि जुमिले जे आख़िर में चुको हूंदुसि, चुकी हूंदी, चुका हूंदा वग़ैरह अचे त असां अहिड़नि जुमिलनि खे चवंदासीं फ्यूचर परफेक्ट टेंस जा सेंटेंस। जीअं त तव्हां कार हलाए चुका हूंदा, असद तव्हांखे ॾिसी चुको हूंदो। हिन ॿिनि जुमिलनि जी मदद सां असांखे इहो ख़बर पई त ही उहे जुमिला आहिनि जेके अचण वारे वक़्त में मुकमल थी चुका हूंदा, यानी कि तव्हां कार हलाए चुका हूंदा, यानी कि हाणे जेको वक़्तु अचण वारो आहे इन्ही में असां जेका कार आहे इहो हलाए चुका हूंदासीं। त अहिड़नि जुमिलनि खे असीं फ्यूचर परफेक्ट टेंस जा जुमिला चई सघूं था। अफर्मेटिव खां स्टार्ट करियूं था। अफर्मेटिव छा हूंदो आहे? अफर्मेटिव हाकारी जुमिलनि खे चई सघूं था जंहिंजो फार्मूलो आहे सब्जेक्ट प्लस शल विल प्लस हैव थर्ड फॉर्म ऑफ वर्ब प्लस ऑब्जेक्ट। फॉर एग्ज़ाम्पल, आई शल हैव मेड अ प्लान। ॾिसो हीउ सब्जेक्ट जी जेको बि मिसाल आहे, इहो मिसाल इन फार्मूले जे तहत आहे। सभ खां पहिरीं असांखे चयो वियो आहे त सब्जेक्ट इस्तेमालु कयो, असां सब्जेक्ट इस्तेमालु कयोसीं। शल या विल असां शल इस्तेमालु कयोसीं। हैव जेको आहे असां इस्तेमालु कयोसीं। थर्ड फॉर्म ऑफ वर्ब इस्तेमालु कईसीं ऐं ऑब्जेक्ट असां इस्तेमालु कयोसीं। यानी हीउ जेको जुमिलो आहे असां फ्यूचर परफेक्ट टेंस जो जुमिलो तॾहिं सही ठाहे सघूं था जॾहिं असां हर लफ़्ज़ खे हिन फार्मूले जी मदद सां, हिन फार्मूले जे तहत इस्तेमालु कंदासीं त असां फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जो सही जुमिलो ठाहे सघंदासीं। नेक्स्ट एग्ज़ाम्पल, You may decided about my plan. They will waited for your decide. All students will smile on your good decision. हिते ॾिसो इहे असां चंद जेके आहिनि मिसाल पेश कया आहिनि अव्हां सां, अव्हां जा अव्हां ॿिया केतिरा ई मिसाल अहिड़ा ठाहे सघो था। इन फार्मूले जी मदद सां जेको अव्हांखे जुमिलो ठाहिणो हुजे अव्हां ठाहे सघो था, लेकिन शर्त इहा त हर लफ़्ज़ अव्हांखे हिन फार्मूले जे हिसाब सां रखिणो आहे। नेगेटिव असां चवंदा आहियूं उन्हनि जुमिलनि खे जेके नाकारी हुजनि, जंहिंजी फॉर्मेशन आहे सब्जेक्ट प्लस शल और विल नॉट प्लस हैव प्लस थर्ड फॉर्म ऑफ वर्ब एंड प्लस ऑब्जेक्ट। जंहिंजा बि असां कुझु मिसाल पेश करियूं था, जीअं लाइक करियो, आई शल नॉट हैव मेड अ प्लान। यू विल नॉट हैव डिसाइड अबाउट माई प्लान। They will not have waited for your decide. All students will not have smiled on your good decisions. हिते ॾिसो अव्हां जुमिला जेके अव्हांखे सेम ई लॻंदा, जुमिला हक़ीक़तन आहिनि बि सेम, लेकिन असां फ़क़ति नॉट जो इज़ाफ़ो कयो आहे जुमिले जे अंदरि। असांखे इहा ॻाल्हि ख़बर पई त जुमिलो सेम ई हूंदो, लेकिन असां छा आहे शल ऐं हैव जे विच में, यानी कि विल या शल हैव जे दरमियान असांखे फ़क़ति नाट जो इज़ाफ़ो करिणो आहे ऐं इन नाट जे इज़ाफ़े करण सां असांजो जुमिलो जेको आहे अफर्मेटिव मां नेगेटिव थी वेंदो। उमेदु करां थो तव्हांखे नेगेटिव ठाहिण बि सम्झ अची चुको हूंदो। हाणे ॻाल्हि करियूं था सवालिया जुमिले जी, जंहिंखे असीं इंट्रागेटिव चवंदा आहियूं ऐं जंहिंजो फार्मूलो आहे शल आर विल सब्जेक्ट हैव थर्ड फॉर्म ऑफ वर्ब ऑब्जेक्ट एंड देन लास्ट क्वेश्चन मार्क। एग्ज़ाम्पल्स जंहिंजा हीअ आहिनि, shall I have made a plan? Will you have decide about my plan? ही जेके बि जुमिला आहिनि साॻिया ई आहिनि, लेकिन असां छा कयोसीं, सिर्फ़ु फार्मूले जी मदद सां जुमिले खे अॻिते पोइते कयो आहे ऐं असांजो जुमिलो अफर्मेटिव मां नेगेटिव थियो, नेगेटिव मां हाणे असांजो जुमिलो छा आहे इंट्रागेटिव थी चुको आहे।
जीअं त असां पहिरीं शल या विल सब्जेक्ट खां पोइ इस्तेमालु करे रहिया हुआसीं, हाणे शल या विल असांखे सब्जेक्ट खां पहिरीं इस्तेमालु करिणो आहे, बाक़ी जुमिलो सेम हूंदो ऐं लास्ट में असां क्वेश्चन मार्क ॾींदासीं। उमेद तव्हांखे ही क्लियर थी चुको हूंदो त फ्यूचर परफेक्ट टेंस कीअं ठाहिबो आहे ऐं हिन जा जुमिला असां कीअं ठाहे सघूं था, इन जा फार्मूलो कहिड़ो आहे। हाणे इंशाल्लाह असां लास्ट यानी कि फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में मिलंदासीं, जेको टेंस जो लास्ट असांजो लेक्चर हूंदो। इन खां पोइ असां अव्हां खां हिकु टेस्ट वठंदासीं, अव्हां खां हिकु एग्ज़ाम वठंदासीं, जेको अव्हांखे सोल्व करे हल करे असांखे ॾियणो आहे। इंशाल्लाह नेक्स्ट क्लास में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।